अदा मूंखे केतिरे ई दोस्तनि जेको आहे सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां फ़ोनूं कयूं आहिनि त साईं जामशोरे में वॾो ज़ुल्म थियो आहे, खोसा बिरादरी जे ॻोठ ते पुलिस चढ़ाई कई आहे ऐं इन ते तव्हां चुप आहियो, इन ते मौक़ुफ़ ॾियो, इन ते एहतजाज जो सॾु ॾियो। त मुंहिंजा भाइरो, तव्हां बजाए जो जज़्बाती थियो कंहिं मामले ते, तव्हांखे थोरो डेप्थ में गहराई में इन शयुनि खे ॾिसणु घुरिजे। त हाणे इहा जेका ज़मीन आहे, इन ज़मीन ते जंहिं खोसे बरादरी खे, जंहिं खोसे फक़ीरदाद ऐं मलक असद सिकंदर कब्ज़े ते विहारियो ऐं केतिरा ई साल उहे ते कब्ज़ो ॼमाए वेठा ऐं उन खां पोइ वरी उन्हनि ई वॾेरनि भोतारनि याने मलक असद सिकंदर ऐं फक़ीरदाद खोसे वरी जॾहिं बिल्डर सां डील कई अरबे रुपयनि में, त वरी जॾहिं खोसनि वटि विया त हाणे तव्हां इहो कब्ज़ो ख़ाली कयो त हिननि जो पाण में छिकताण थियो, याने कब्ज़े ते वेठलनि ऐं कब्ज़ो कराईंदड़नि में छिकताण थियो, जंहिंखां पोइ पुलिस खे इस्तेमालु कयो आहे। त मां तव्हांखे ॿुधायां, तव्हांजो आम ज़हन छो नथो कमु करे? छा को इलाइक़े जी पुलिस भोतार ऐं वॾेरे जी परमिशन को बग़ैर एॾो वॾो क़दम खणंदी? ऐं जेकॾहिं पुलिस खयों आहे त वॾेरा चुप छो आहिनि? असांखे उन्हनि जो गिरेबान पकड़णु घुरिजे ऐं उन्हनि माण्हुनि खे जेके मासूम थियनि पिया हाणे लठियूं खाइण खां पोइ, त बाबा जॾहिं तव्हां कब्ज़े ते वियो था त सॼी सिंध को तव्हां पुछो था? जॾहिं तव्हां ते लठबाज़ी थिए थी, जॾहिं पुलिस गर्दी थिए थी, पोइ तव्हां सिंध खे इस्तेमालु करण जी कोशिशि था कयो। त इहो हर ज़ी शऊर सोचे थो त हीअ गेम कहिड़ी आहे। जॾहिं तव्हां कब्ज़नि ते वियो था त असां को नथा पुछो, ऐं जॾहिं तव्हां वॾेरनि सां पैसनि ऐं मफ़ाद ते विढ़ो था ऐं पुलिस पोइ इस्तेमालु थिए थी त पोइ हाय घोड़ा शुरू कयो पिया, पोइ मुश्ताक सरकी बि यादि थो अचे, पोइ सिंध जा नौजवान बि यादि था अचनि। त हीअ सॼी गेम आहे उन्हनि वॾेरनि ऐं भोतारनि जी। ऐं जॾहिं वॾेरा ऐं भोतार पंहिंजे माण्हुनि सां सचा न आहिनि त तव्हां असां छा था करे सघूं? ऐं पुलिस खे एॾे कॾहिं बि एॾी ज़रूरत न हूंदी बग़ैर मलक असद सिकंदर जे, बग़ैर फक़ीरदाद खोसे जे इहो को एॾो वॾो क़दम खणनि। त हीअ गेम आहे, हीअ को आम गेम न आहे, हीअ वॾी स्क्रिप्टेड गेम आहे। हीअ अरबे रुपयनि जी कहाणी आहे जंहिंमें तव्हां असांखे इस्तेमालु करण जी कोशिशि कई पंहिंजे। बहरहाल जेका बि पुलिस गर्दी थी आहे, इन समूरी गेम जे बावजूदि मुश्ताक सरकी समेत लखे नौजवान जेको आहे इन खे कंडेम कनि था। इहा पुलिस गर्दी न थियणु घुरिजे, पर गॾोगॾु उन्हनि माण्हुनि खे बि सोचणु घुरिजे जेके मासूम ॿार ऐं न्याणियूं वठी वञी जेको आहे ज़मीननि ते वेहनि था ऐं वॾेरनि जी वंगार वहनि था। पोइ जॾहिं मफ़ादनि जो टकराव थिए थो, पोइ पुलिस इस्तेमालु थिए थी, पोइ खणी हुननि खे कब्ज़े तो अची उछले, बिल्डरनि खे उहा ॾिए थी वञी ज़मीन। त हीअ सॼी इहा गेम आहे, बाक़ी को वॾी जंग न आहे का पुलिस ऐं आम माण्हुनि जे विच में। ही वॾेरा ज़िम्मेवार आहिनि, वॾेरनि जो गिरेबान पकड़ो।